सभिनी खे दावत ॾेई घर घर वञी दावत ॾेई जलसे जी। हाँ को रहियो त न न को बि रहियो कोन्हे। हल त पोइ हलो इदे शमुड़ा तो भी मेडमड़ी जो जलसो करायो हो न सुभाण ॾिसजा असांजे भोतार अंब खान जो जलसो पंकले खां तोल तमामन सां जलसे गाह ते पुॼंदासीं पहलवान भलता भोतार अंब के सॼे ॻोठ में घुमायो पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी जद असांजे पाड़े मां गुज़रण जी इजाज़त न हूंदी छो कोन गुज़रण ॾींदो? असांजी मर्ज़ी जेकर उतां ईंदो त झेड़ो थींदो झेड़ो त झेड़ो ई सही पर गुज़रंदासीं ज़रूर उतां। ओ गरीब जा ॿार तूं टरी पासो कर अजायो मुफ्त में मारजी वेंदे अड़े हल हल हाणे तो जहिड़ा घणा ॾिठा अथऊं सम्झा थो त तूं ईअं कोन मुड़ंदे जेसीं ताईं असां हिक ॿिए जी बेइज़ती न कंदासीं। हा ॾिसंदासीं केरु कंहिंजी केतिरी बेइज़ती थो करे। इन में को बि शक न आहे त असां खां वधीक ही बेइज़ता आहिनि ॾिसंदासीं त केरु केतिरो बेइज़तो आहे इहा ख़बर त तव्हांखे सुभाणे जलसे में पइजी वेंदी। हल बचू इन में को शक कोन्हे त ही असां खां वधीक बेइज़ता आहिनि। असांखे बि हिननि खां वधीक बेइज़तो थियणो पवंदो तॾहिं वञी असांजी अंब खान इज़त थींदी।